सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद नारी सां ज़ना वारे केस में जवाबदार जी अबूरी ज़मानत रद्द करे खेसि लाॻापियल थाणे जी पुलिस हवाले करे छॾियो। 29 मई 2024 ईस्वी ते जवाबदार मोहम्मद बिलाल वकील मार्फत 50,000 रुपयनि जे मचलकनि एवज़ गिरफ़्तारी खां अॻुवारी अबूरी ज़मानत कराई हुई। जस्टिस अमजद अली साथो ते मुश्तमिल सिंगल बेंच ॿुधणी कई। अदालत पारां तलब करण ते केस जो जांच ऑफिसर बी सेक्शन टंडो आदम थाणे जो SIP मोहम्मद याकूब सुमरो ऐं फ़िरियादी धुर अदालत में पेश थिया। वकील अदालत खे आगाही कई त फ़िरियादी नारी शुमाइला सां ज़ना वारे केस में ॼाणायो आहे त संदन न्याणी घरां गुम थी, जंहिं बाबति इलाइक़े वासियुनि ॿुधायो त खेसि इमरान उर्फ़ मानी राजपूत डोगर वारे इलाइक़े ॾांहुं वठी वियो आहे। वकील अदालत खे इस्तदा कई त बिलाल ऐं ख़ालिद बाबति ॼाणायो वियो आहे त उहे ख़ाली जाइ में मौजूदु हुआ। फ़िरियादी जे बयान में तज़ाद आहे, उन लाइ जवाबदार जी पकी ज़मानत मंज़ूर कई वञे। जांच ऑफिसर अदालत खे आगाही कई त केस जी जांच दौरान ॼाणायल जवाबदार खां नारी सां थियल ज़्यादती बाबति पुछा गछा करणी आहे, पर हू जांच में सहकार नथो करे। फ़िरियादी जे वकील अदालत खे इस्तदा कई त नारी सां टिनी जवाबदारनि ज़ना कयो, जंहिं करे शुरूआती तौरु खिपरो जी अदालत बि जवाबदार जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई हुई। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बाद जवाबदार जी अबूरी ज़मानत रद्द करण जो हुकुम ॾिनो। वाज़े रहे त टंडो आदम जे रहवासी गुलज़ार अहमद नाले शख़्स 5 मई 2024 ईस्वी ते बी सेक्शन थाणे ते धीअ शुमाइला सां ज़ना जो केस इमरान उर्फ़ मानी राजपूत, बिलाल ऐं ख़ालिद समेत 3 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल करायो हो। कैमरामैन मोहसिन अली सां गॾु शबीर अबड़ो, रोज़ानी धरती न्यूज़, हैदराबाद।